ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ओडेरो लाल में चौपाए माल जे वाड़े खे बाहि लॻी वई, जंहिंमें हिक में 10 ॿकरियूं बि सड़ी मरी वियूं आहिनि, जॾहिं त 50 कुकड़ियूं ऐं कबूतर बि सड़ी विया। वाड़े में पयल 200 मण बोह बि बाहि जे नज़र थी वियो। बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया ओडेरो लाल मां, जिते चौपाए माल जे वाड़े खे बाहि लॻी वई, जंहिंमें हिक में ऐं 10 ॿकरियूं सड़ी मरी वियूं आहिनि, जॾहिं त 50 कुकड़ियूं ऐं कबूतर बि सड़ी विया। वाड़े में पयल 200 मण बोह जी बाहि नज़र थी वियो आहे। बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ओडेरो लाल में चौपाई माल जे वाड़े खे बाहि लॻी वई, हिक में 10 ॿकरियूं बाहि में सड़ी मरी वियूं, 50 कुकड़ियूं ऐं कबूतर बि सड़ी विया। वाड़े में पयल 200 मण बोह बि बाहि जे नज़र थी वियो, जॾहिं त बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। ओडेरो लाल में चौपाए माल जे वाड़े खे बाहि लॻी वई, हिक में 10 ॿकरियूं सड़ी मरी वियूं, 50 कुकड़ियूं ऐं कबूतर बि सड़ी विया। वाड़े में पयल 200 मण बोह बि बाहि जे नज़र थी वियो। बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो आहे।